पाकिस्तान समेत सॼी दुनिया में माण्हू कोलेस्ट्रॉल वधण वारनि मसइलनि जो शिकार आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हर साल 44 लख माण्हू कोलेस्ट्रॉल विघी मौत जो खाज बणिजी वञनि था। कोलेस्ट्रॉल वधण मां मुराद रत में सणभ वधी वञणु आहे। जेकॾहिं उनखे मुंहुं न ॾिजे त इहो रत जूं नालियूं ब्लॉक करे सघे थो, जॾहिं त रत जे नालियुनि जे ब्लॉक थियण जे करे ई दिलि जा मर्ज़ ऐं अधरंग थी पवंदो आहे। इहो सणभ मुनासिब ग़िज़ा न वापराइणु, वर्ज़िश न करणु ऐं वज़न वधी वञण जे करे ई थी सघे थो। पर अव्हांखे इहो ॿुधायूं त हिकु जड़ी बूटी अहिड़ी बि आहे जेका हिन ॾुखी सूरत हाल में अव्हां जी सिहत खे बहितर बणाए सघे थी। ताज़ो पतो लॻायो वियो आहे त सुका धाणा जिस्म में सतह खे घटाइनि था, जंहिंसां दिलि जा मर्ज़ घटिजी वेंदा आहिनि। हिन ॾस में हिकु तहक़ीक़ कई वई आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त धाणे जा ॿिज हानिकार सणभ खे घटाए या ख़तम बि करे सघनि था। इन खां अॻु 2009 में बि ॿुधायो वियो हो त सुका धाणा रत जे आकरनि खे बि ज़ाब्ते में रखण लाइ मददगार हूंदा आहिनि। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।